जेॾो तुंहिंजो नाम जेॾो तुंहिंजो नाम बाज वियो ॾियाई मंगा रे थंभे रे थुणिए तू छपर तू छां उजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मैं तो बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, वाट वेंदे जेका असां दोस्तनि सां गॾु अदा भागचनि सां गॾु असांजो सफ़र हो त मूंखे ॿुधायो त हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तकियो आहे ऐं हीउ तकियो जेको आहे सो हॾा मोरी वेझो आहे ऐं तारीख़ी तकियो आहे। हीउ जेके आहिनि से हुनजो जेको सो आस्थानो आहे, चवंदा हिते बि लतीफ़ जेको सरकार आयो आहे। हीउ ॾिसो कंडी जो वणु आहे, सॉरी पंहिंजो ख़बर जो वणु आहे ऐं कंडी जो वणु बि आहे। ॾिसो पुराणो आहे, तमामु तारीख़ी आहे। सो उन हवाले सां जेका असां हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको सो कुझु वक़्तु क़ाइमु कयो ऐं अॼु जेका असां सभु पहुतासीं। दिलि चाहियो तव्हांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हीउ तकियो बि ॾेखारिजे। सो असां पहुतासीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तकिए ते। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरोलाती, साथी दोस्त भागचंद भील ऐं कैमरामैन राजा भील ख़रीदा मुर्की मोकल जॾहिं पेर ते ख़ैर खे ख़ुदा। ये दो कहाँ तो नहीं है